नाज़रीन, हैदराबाद में पॉपुलेशन वेलफेयर डिपार्टमेंट के सोशल मोबिलाइजर्स पंहिंजे मुतालबनि जी मञता लाइ एहतजाज किया है। ॾिसूं था मुदस्सिर अब्बास जी रिपोर्ट। नाज़रीन, अॼु हैदराबाद में पॉपुलेशन वेलफेयर डिपार्टमेंट जा सोशल मोबिलाइज़र पंहिंजे मुतालबनि जी मञता लाइ सरापा एहतजाज आहे। अॼु उन सिलसिले में हैदराबाद में सोशल मोबिलाइज़र तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। असीं वारनि एहतजाज में शरीक अॻवान सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हुन वधीक छा चवणु आहे? असां पूरी सिंध खां अॼु हिते हैदराबाद प्रेस क्लब ते एहतजाज करण आया आहियूं। असां तक़रीबन 1998 खां 2002 ऐं 2009 खां जेको पॉपुलेशन डिपार्टमेंट कमु कयूं पिया ऐं पॉपुलेशन डिपार्टमेंट खे जेको उजागर कयो आहे उहो सोशल मेल मोबिलाइज़र कयो आहे। ऐं असां जेके केस ॾियूं था सेंटर ते वग़ैरह ऐं असांजा नॉन साहिब सभु ग्रेजुएट ऐं MA पास असांखे 1 स्केल ऐं पोयां जेकी रहियल सीनियरिटी असांजी उहा जेको आहे खाई आहे। असीं गुज़ारिश कयूं था गवर्नमेंट सिंध खे त महिरबानी करे इन ते अमल करे असां जेके दोस्त रहियल मिसिंग में उन्हनि खे जेको रेगुलर कनि ऐं असां जेकी सीनियरिटी आहे जेकी असांखे डेटा अपॉइंटमेंट आहे उहा ॾिनी वञे। पॉपुलेशन डिपार्टमेंट में मेल मोबिलाइज़र तौर कम करे रहिया आहियूं 1998 खां। असांखे 1998 खां सिंध हुकूमत जी जेके महिरबानियूं असांजे मथां थियल आहिनि उहे इहे आहिनि त असांखे हींअर कोर्ट जे हुकुम ते हाई कोर्ट जे हुकुम ते पहिरें ग्रेड में पको कयो आहे। असीं पंहिंजे घर में ॿुधाइण शर्मिंदा आहियूं त असां पॉपुलेशन डिपार्टमेंट में पहिरें ग्रेड में कमु करे रहिया आहियूं ऐं असां फील्डुनि में कमु करियूं था। मेल मोबिलाइज़र उन में बोर्ड हुजे सर्दी हुजे गर्मी हुजे असां वञूं था फील्डुनि में ऐं फील्डुनि में असां मेल मोबिलाइज़र जेके कमु कयूं था उहो अगरि सिंध हुकूमत असांजो ॾिसे त ख़ुदारा असांखे 11 ग्रेड ॾिनो वञे त जीअं असांजा बच्चा सुख जो साह खणी सघनि। असां फाका कशी जी ज़िंदगी ते मजबूर आहियूं। पॉपुलेशन वेलफेयर में कम करे रहिया आहियूं। जॾहिं त असीं पोस्ट ग्रेजुएट ते आहियूं, सभु जेके आहिनि पोस्ट ग्रेजुएट आहिनि। असांखे पहिरियों स्केल ॾेई असांजी तौहीन कई वई आहे, असां सां ज़ुल्म कयो वियो आहे। छा पोस्ट ग्रेजुएट जो पहिरियों स्केल आहे? मुल्क जे पटे वाले जो बि पहिरियों स्केल कोन्हे। असीं इन्हनि खे अपील करियूं था त महिरबानी करे असांजा जाइज़ मसइला जेके असीं सभु पोस्ट ग्रेजुएट आहियूं असांखे अकाउंट असिस्टेंट ते करियो या जूनियर क्लार्क ते करियो। छा असांजी तौहीन कई वई आहे पहिरें स्केल में ऐं असीं इन्हनि खे अपील करियूं था त असांखे सर्विस ॾिनी वञे। 2019 खां असांखे रेगुलर कयो वियो आहे जॾहिं त 1998 खां असीं कमु करे रहिया आहियूं। पूरी सिंध में तक़रीबन 1250 मेल मोबिलाइज़र आहियूं जेके फील्ड वर्क करियूं था। असांजी ग्रेजुएशन बेसिस ते असांजी अपॉइंटमेंट थियल आहे ऐं हींअर ताज़ो ई असांजा कुझु दोस्त जेके आहिनि कोर्ट बहाल कया आहिनि रेगुलर कया आहिनि। पर असांखे स्केल जेको आहे हिकु ॾिनो वियो आहे। असांजो मुतालबो इहो आहे त असांखे ग्रेजुएशन बेसिस ते 11 स्केल ॾिनो वञे। असांजो 1998 खां जेके दोस्त कमु कया उनखे सीनियरिटी ॾेई बैक बेनिफिट ॾिना वञनि त जीअं असांजे घरनि में असांजी ज़रे मुआश उहो बहितर थी सघे। असांजे दोस्तनि जूं पघारूं रिलीज़ कोन थियूं उन लाइ असांजो मुतालबो आहे भरपूर उहे फौरी तौर ते रिलीज़ कई वञनि। तीअं असांजे हीअ रमज़ान शरीफ़ जो महीनो पियो अचे उन में ऐं तंहिंखां पोइ अॼुकल्ह कोरोना जो जेको इशू लॻो पियो आहे असांजो इहो बि मुतालबो आहे जीअं हेल्थ वारनि खे कोरोना अलाउंस मिलो पियो हेल्थ अलाउंस उहो असांखे डिलीवर कयो वञे उहो असांखे ॾिनो वञे। असांजे आला अख़्तियारनि खां मुतालबो आहे त असांजा जेके बि मामला आहिनि जेके मुआशी तौर ते असांखे इस्तग़ाम ॾियनि उहे फौरी तौर असांखे हल कया वञनि। असांजे MM जेके हिन जा जेके मेल मोबाइलाइज़र जेके आहिनि दोस्त असांजा जेके पॉपुलेशन वारा आहिनि उन्हनि सां तमामु घणी नाजाइज़ी थी रही आहे। हिकिड़ो त उन्हनि खे पको नथो कयो वञे, ॿियो उन्हनि जूं जेके बि हाई कोर्ट जेके हुननि जे लाइ तस्दीक कई आहे या हुननि जे लाइ फ़ैसिलो ॾिनो आहे त उन ते बि अमल नथो कयो वञे ऐं हिननि जूं पघारूं पुराणियूं रहियूं पियूं आहिनि ऐं हीअ जे हिननि में काफ़ी मुलाज़िम जेके पढ़ियल लिखियल आहिनि जेके तालीमी याफ़्ता आहिनि को पोस्ट ग्रेजुएट आहे को बैचलर आहे को मास्टर्स आहे त हुनखे पहिरें ग्रेड में ऐं चौथे ग्रेड में नौकरियूं ॾिनियूं वञनि। उन जे करे तालीमी लियाक़तूं ॾिसी करे हिननि जा इहे मसइला हल कया वञनि।